अल्लाह जे नेमतुन मां औलाद भी हिकिड़ी नेमत या पुट भी अल्लाह जी नेमत या अल्लाह जी मेहरबानी या पर न्याणी अल्लाह जी नेमत भी आहे त अल्लाह जो तोहफो भी आहे न्याणी अल्लाह जी नेमत भी आहे अल्लाहु अकबर ओ कलमे पंदड़ मुसलमान तवां त हाले जी शरीफ जे भरसा रहो था मुझे मुर्शिदन जे धरती जे भरसा रहो था मुझे मुर्शिदन जे पाड़े में रहो था उन जाय ते मोजड़ो गुनाहगार छा बयान करे पर हिकड़ो जुमलो बुधाया असां पुटन जे जमण ते खुशियों कंदा हूं न्याणिन जे जमण ते खुशी कोन थींदी आ न्याणिन जे जमण ते असां बार महसूस कंदा हूं चौंदा हूं जेकर इन जे जगह ते पुट थे इन जे जगह ते पुट थे अल्लाहु अकबर हाँ हे जुमलो मां चवां तो पियो सियाणो समझदार वेठा हो नाना भी वेठा हो डाडा भी वेठा हो अब्बा भी वेठा हो होड़ ईद ते न्याणिन जे दरन ते वया हूंदा होड़ ईद ते भेनरुन जे दरन ते वया हूंदा पर के एड़ा भी हूंदा जेके न्याणिन जे दरन ते न वया हूंदा एड़ा भी हूंदा जेके भेनरुन जे दरन ते न वया हूंदा छाजे करे भेण जे दर ते न वयो हूंदो मता भेण कदे गलती में हिस्सो घुरियो हुजे मता भेण कदे पंजो हक घुरियो हुजे जेको भेण के हक अल्लाह दिनो लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन कलामुल्लाह में लिखियो पियो पुट जो भी हिस्सो आ पुट जो भी हक आ न्याणीअ जो भी हिस्सो आ न्याणीअ जो भी हक आ न्याणीअ जे दरवाजे ते न वेंदो जे मुर्स सां गॾिजी करे मां अबे खां हक वठी वई आहे भेण जे दरवाजे ते न वेंदो जे मुर्स सां गॾिजी करे मूंखां हक वठी वई आहे हा ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान मां हे जुमलो चवंदो आहियां जेकॾहिं तो वटि न्याणीअ जे लाइ ईद वारा 500 कोन्हनि 1000 कोन्हे जेकॾहिं तो वटि न्याणीअ जे ईद जे लाइ किले वारो दॿो कोन्हे यादि रखजांइ हूअ जेकॾहिं तुंहिंजे अबे जी न्याणी आहे तोखे भी अल्लाह न्याणियूं ॾिनियूं थी तुझा 500,000 न्याणीअ वटि सॼो साल तो न हलंदा तुझे किले वारो दॿो न्याणीअ वटि सॼो साल तो न हलंदो अल्लाहु अकबर मां त हे जुमलो चवंदो रहंदो आहियां ओ वॾड़ो ओ नौजवान अवां जे आॾो यार ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां हे तव्हां तजुर्बो कयो हूंदो जेकॾहिं तव्हांजी न्याणी कंहिं भले खानदान में पढ़ियल कंहिं नौकरीअ वारे पढ़ियल कंहिं पैसे वारे वटि तव्हांजी न्याणी पढ़ियल ईद वारे ॾिहाड़े तव्हांजो इंतज़ार न्याणी केतिरो कंदी आहे पंहिंजे बच्चनि जे लाइ त मानी भली तयारु कंदी भलो बोड़ तयारु कंदी आहे सयूं सीरो तयारु कंदी पंहिंजे बच्चनि खे ड्रो कराईंदी पाण वीचारी उहा न्याणी भेण हुजे या न्याणी हुजे ज़ुबान ते कुझु न रखंदी बच्चा त खाई ड्रो कंदा मुड़ुस खे खाराए ड्रो कराईंदी पाण कुछ न खाईंदी बच्चा चंदा अम्मा थिन माल ताईं तू सवेर उथी सवेर चायूं भी कयूं थी मानी बोड़ भी तैयार कया थी असां के त खाराए ढव कराया थी अम्मा इन माल ताईं तू पंहिंजे चप ते काई शइ न रखी आहे ज़बान ते काई शइ न रखी आहे जेको थधो साओ भरे करे न्याणी जुमलो चवंदी आहे उहो जुमलो ॾाढो क़ीमती हूंदी आहे ॾाढो क़ीमती हूंदो आहे हुन जे लाइ जंहिंखे ज़मीर उन जे लाइ कीमती हूंदो आहे जेको मिठे मोहम्मद करीम जो सचो गुलाम महबूब जो सचो उम्मती आहे जंहिंजो अल्लाह जे क़ुरान जे मथां यकीन आहे न्याणी चवंदी आहे तव्हांखे त मां पंहिंजे हथनि सां खारायो आहे छो तव्हां मुंहिंजा बचाओ चवे थी मां तेसिताईं इंतज़ारु कंदमि जेसिताईं अब्बाननि जे घरों ईद न ईंदी तुंहिंजे दर जो इंतज़ारु कई वेठी आहे मुझो भाव जानो ईद खणी आयो मुझो अबो जानो ईद खणी आयो अल्लाहु अकबर ओ न्याणीअ जे ईद खां भजन वारा मां रमज़ान मुबारक महीने जो तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां खोड़ कलनि फ़क़ीरनि जा नौजवान खोड़ वाघनि जा नौजवान ॿी ज़ात जा नौजवान नेट फेसबुक
को हलाइनी था पियो गंबर जे धरती में गंबर जे धरती अस्पताल ते पंजाब जो हमराओ उनके पुटन जेरो न ॾिनो न्याणी जेरो ॾिनो हा न्याणी मां तुझे जिंदगी जे मथां कुर्बान वञो हा न्याणी मां तुझे कुर्बानीअ जे मथां कुर्बान वञो नौजवान न्याणी अल्लाह अकबर वेचारी कुंवारी न्याणी चवे थी मुझे पंहिंजे जवानीअ खां वधीक मूंखे अब्बे जी सेहत वधीक प्यारी आहे मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ खां वधीक अब्बो प्यारो आहे अल्लाह अकबर न्याणी वेचारी शहीद थी वई फोत थी वई अब्बे जे मथां जान कुर्बान कयूं वई इन न्याणीअ सां नथो ठहे इन न्याणीअ जो हक़ खाई करे पुटनि खे थो ॾे न इन न्याणीअ जो हक़ खाई करे बच्चनि खे थो ॾे न न्याणी जेकॾहिं कंहिंखे चवई थी त सॼी ज़िंदगी ॻाल्हाइण ॿोल्हाइण दर बंदि थो करे छॾेसि चवेसि त मुंहिंजे साम्हूं न अच मूंखे तुंहिंजी शिकिल नथी वणे अल्लाह अकबर महबूब मुस्तफा करीम सैयदे तो किया कलमो पढ़ियो हुजूर अनवर अलैहिस्सलात व सलाम जो आशिक तू किया तो सदाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आलम सगोर को तू गाल बुधी हुंदी अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जहे टाइम ते महबूब जे दर ते अचे थी महबूब संजे घर अचे थी मशहूर हदीस मशहूर रिवायत हुजूर सही न्याणीअ जे अचण वेल महबूब सही जहिड़ो पाक पैगंबर बिनी जहान जो सरदार न्याणीअ जे अचण वेल उथी बीह करे न्याणीअ जो इस्तक़बाल कंदा आका न्याणीअ जो उथी इस्तक़बाल पाकन जे आका जो मलाइका 70,000 मलाइका मेराज वारी रात 70,000 सॼे पासे 70,000 खबे 70,000 अॻियों 70,000 पोयों एॾे मलाइकनि जे झुरमुट में मिठो मुहम्मद मथे पियो वञे उहो आका साईं न्याणी दर ते अची उथी बि इस्तक़बाल करे तोखे मूंखे सम्झाइनि था त न्याणी नेमत थी न्याणी तोहफ़ो थी बेक़दरो न थी जाए बेक़दरो अल्लाह अकबर ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो तवजो जेकॾहिं न्याणीअ जे लिहाज़ सां ख़ैरात थियल मुंहिंजी बि दिलि थी चवे मां ॿ टे ॻाल्हियूं न्याणियुनि जे बारे में अर्ज़ु कई वञा मुंहिंजो बयानु अबे अम्मा जे लिहाज़ सां हूंदो आहे यतीमनि जे लिहाज़ सां हूंदो आहे मुंहिंजो बयानु भेनरुनि जे लिहाज़ सां हूंदो आहे मिस्कीननि ओड़े पाड़े वारनि जे हक़नि जे लिहाज़ सां हूंदो आहे अल्लाह अकबर अल्लाह से तो असांखे न्याणियुनि जो क़द्र नसीब फरमाए हा मुसलमान बेक़दरो न थी जाए बेक़दरो न थी जाए मूंखे उन नौजवान जी ॻाल्हि साम्हूं बीठी आहे उन नौजवान जो नालो न ॿुधाईंदोमांव उन नौजवान जो शहर न ॿुधाईंदोमांव अल्लाह अकबर पर यार उन जा जुमला ॾाढा अजीब उन जे सोच खे मां सलाम कयां चवे थो अब्बासी साहब मुंहिंजे लाइ दुआ त घुर कहिड़ी तुझे लाइ मां दुआ घुरा साईं दुआ त घुर अल्लाह साईं मूंखे 3-4 न्याणियूं ॾे यार मूंखे ॻाल्हि मां चयो तुंहिंजी सम्झ में न आई हर को माण्हू चवंदो आहे त 3-4 पुट अथनि 7-7 पुट अथनि पर तूं कहिड़े ज़हन जो मालिक आहे तूं थो चवें त मूंखे 3-4 न्याणियूं अथनि तुंहिंजी सोच कहिड़ी आहे उन जे सोच ते नज़र त कर उहो शख़्स छा थो चवे मां न्याणियुनि जे लाइ छो थो दुआऊं घुरायां चवे थो मां इहो वाक़ियो बयान कंदो रहंदो आहियां ॻाल्हि यादि अची वई आहे त तोखे बि ॿुधाई वञा चवे थो अब्बासी साहब इहो मां पंहिंजे वॾे भाउ जे मौत ते सिखियो आहे अदा कहिड़ी ॻाल्हि तूं सिखी आहे कि मुंहिंजो भाउ वफ़ात करे वियो भाउ जे वफ़ात करण खां बाद में मुंहिंजे भाउ जा पुटड़ा को काथे वेठो आहे को काथे वेठो आहे को कहिड़ी जाइ ते वेठो आहे कचहरीअ में वेठो आहे पर मुंहिंजे भाउ जूं जेके न्याणियूं अल्लाह अकबर मां कुर्बान वञा न्याणियुनि जे अज़मत जे मथां चवे थो जेके मुंहिंजे भाउ जूं न्याणियूं का मुंहिंजे भाउ जे सीने ते चिंबड़ी पई आहे का मुंहिंजे भाउ जे चपल ते पई चुमियूं ॾे मुंहिंजे भाउ जूं यतीम न्याणियूं अबे खे भाकुर पातियूं वेठियूं आहिनि का पेशानी पई चुमे का चपन खे पई चुमे का हथनि खे पई चुमे ईअं अबे जे मथां किरियूं पयूं आहिनि रोई करे अल्लाह खे जेके एलाज़ पियूं कनि अल्लाह आसमान ॾे निहारे करे जेके जुमला थियूं चवनि अल्लाहु अकबर हा ओ कलमे पढ़ंदड़
मुसलमान तोट मोट न्याणीअ जो कदर हुंदो आहे वॾे में वॾे झेड़े में न्याणी विच ते अची वेंदी जेकॾहिं मेड़ मिंथ कंदी आहे पोती पेरनि ते लाहे रखंदी आहे वॾा वॾा झेड़ा बि ख़त्म थी वेंदा आहिनि खून बि न्याणीअ जे करे माफ़ करे छॾींदा आहियूं चए थो न्याणियूं रोई करे अल्लाह खे पार तूं पई कनि ओ असांजा रब करीम असांजो ग़रीब अबो असांखे छॾे तोॾे आयो आहे असांजो मिस्कीन अबो असांखे यतीम बणाए करे तोॾे आयो आहे हाणे असांजे भेरो केरु भरींदो हाणे असांखे मोड़ो केरु ॾेखारींदो हाणे असांजे दुआ जो दर बंदि थियो न्याणियूं रोई करे चवंदियूं अल्लाह तोखे असांजे ग़रीब अबे जी पार तया देखे थी रोई चवनि बा अल्लाह के उहे न्याणियूं रोई थी चवनि ते रब्बा तोखे असांजे ग़रीब अबे जी ओ अल्लाह तोखे असांजे ग़रीब अबे जी पार तया उहो नौजवान तो चवे मां पंहिंजे भाउ जे लाश तां इहो मंज़र ॾिसी आयो आहे मां पंहिंजे ज़हन में चवे थो सोच में पुट परे बीठा हूंदा न्याणियूं मुंहिंजे लाश खे चिंबड़ियूं पयूं हूंदियूं का डोलीअ जे हेॾे पाए खां का डोलीअ जे होॾे पाए खां का खट जे हेॾे पाए खां का खट जे होॾे पाए खां चए थो मुंहिंजे मरी वञण खां बाद में जेकॾहिं मूंखे न्याणियूं हूंदियूं का मुंहिंजे ॾाड़ीअ खे चुमियूं ॾींदी का मुंहिंजे हथनि खे चुमियूं ॾींदी का त मुंहिंजे पेशानीअ खे चुमियूं ॾींदी रोई करे चवे थो मालूम थियो औलाद औलाद अल्लाह जी नेमत या पुट परे बीठा हूंदा न्याणियूं पीउ माउ जे मथां बीठियूं हूंदियूं पर अल्लाह ये दुआ घुरंदो कर त अल्लाह पुटनि खे बि नेक सालियो बणाए आमीन चओ अल्लाह पुटनि खे बि नेक सालियो बणाए अल्लाह न्याणियुनि खे बि हयादार बणाए अब जुमला समझो था अल्लाह न्याणियुनि खे बि हयादार बणाए रब करीम पुटनि खे बि हयादार बणाए जेकॾहिं तवज्जो कर वरी हे बि जुमलो चवंदो आहियां थोरो इन पासे ॾे बि नज़र कजांइ अल्लाहु अकबर जेकॾहिं पुट खां ग़लती थी वेंदी आहे ग़लतीअ जी माना खे सम्झजांइ पुट खां ग़लती थी वई कंहिंजो लोड़ो लताड़े विझई उन खां बाद में पोइ बि पुट जो भाउ जेको हूंदो उन जो भाउ वरी भी कंदु खणी घुमी सघंदो आहे अबो कंदु खणी घुमी सघंदो आहे अल्लाह न करे अल्लाह न करे अल्लाह न करे जेकॾहिं न्याणीअ खां ग़लती थी वई जेकॾहिं न्याणीअ खां ग़लती थी वई उन न्याणीअ जो अबो ग़लतीअ खां बाद में कंदु मथे न करे घुमी सघंदो उन न्याणीअ जो भाउ कंदु मथे न करे घुमी सघंदो तॾहिं मां अर्ज़ु कंदो रहंदो आहे अल्लाह न्याणियुनि खे बि छल हयादार बणाए गैरत वारो बनाए पर अवां के भी अर्ज रखा त असां एडी गफलत न कयूं मुझे लफ्ज़न के थोड़ो समझ जाए मां अवां वडड़न के भी अर्ज कयूं थो वञा पर असां एडी गफलत न कयूं मतां असां जे गफलत जे करे को न्याणी गलत कदम खणी न विझे हां वाह हां थोड़ो ॿुधजो नाराज़ भी न थीजो दिल जो दर्द होंदो आ छा क्या असां बच्चन खे एडी आज़ादी भी न ॾियूं बाबा साईं हाय हाय सभई सियाणा समझदार वेठा हो असां जे बच्चन जे इज्जत जो जनाज़ो हिन मोबाइल भी कढियो आहे बाबा साईं असां जे बच्चन जे इज्जत जो जनाज़ो हिन मोबाइल भी कढियो आहे जेकॾहिं असां पुटनि ते नथा कंट्रोल करे सघूं भला न्याणियुनि जे लिहाज़ सां त सोचूं पंहिंजे घर जे लिहाज़ सां त सोचूं मां ॾे तफ़सील ॾे नथो वञो छड़ो इशारो कयूं थो वञो अल्लाह सही शल सही सम्झ नसीब फरमाए आमीन त चओ ओ वॾड़ा सभई सियाणा वेठा हो एडी लेट न कजो एडी गफलत न कजो मतां को न्याणी गलत कदम न खणी विझे अल्लाह सही शल न्याणीअ खे बि हयाओ नसीब फरमाए रब करीम न्याणीअ खे बि अदब
नसीब फरमाए अशी डाड़ीअ वारे अब्बे जो भी ख्याल करे अशे मथे वारी अम्मा जो भी ख्याल करे पंहिंजे भाइरनि जे इज्जत जो भी ख्याल करे रब करीम मूंखे भी अमल जी तौफीक अता फरमाए वरी भी अर्ज़ तो कया न्याणी न्याणी हूंदी आहे पंजाब जे धरती जो आगे बुधाया लिखल पढ़ियल न्याणी आहे हसीन जमील न्याणी आहे जंहिं टाइम ते निकाह पहुचे जैसा निकाह पहुचे वो सांवड़ो आहे उम्र जो भी वॾड़ो आहे पढ़ियल लिखियल भी न आहे अल्लाह अकबर जंहिं टाइम ते मां काज़ी साहब जा उहे लफ़्ज़ थो ॿुधां काज़ी साहब न्याणीअ खां पुछा थो करे लफ़्ज़ कहिड़ा थो पुछा करे ओ न्याणी फलाणो पुट फलाणे जो तोखे क़बूल आहे चवे थी 3 दफ़ा चई मूंखे क़बूल आहे चवे तो न्याणी ॾिठो बि अथई चवे थी हा मूंखे ॾेखारियो बि वियो आहे जंहिं टाइम ते तो ॾिठो बि आहे पोइ पाण ॾे बि निहार हुन ॾे बि निहार कहिड़े लिहाज़ सां तो रिश्तो क़बूल कयो आहे न्याणीअ जा जुमला ॿुधजा ओ अशरी ॾाढ़ी वारा ओ वॾड़ा उहे न्याणी जा जुमला ॿुधजा न्याणी छा थी चवे ओ काज़ी साहब मौलवी साहब मां हिन खे ॾिसां या अशरी ॾाढ़ीअ वारे अब्बे खे ॾिसां सदको वञा मां न्याणी तुझे उन्हनि लफ़्ज़नि जे मथां न्याणी थी चवे मां घोट खे ॾिसां या शीडाड़ीअ वारे अब्बे खे ॾिसां चवे थी हिन माल ताईं मां पैसा न कया हिन माल ताईं मां अब्बे जी दिलि न दुखाई आहे हिन माल ताईं अब्बे जे कंहिं बि हुक्म जो इनकार न कयो आहे चवे थी हिन माल ताईं लज रखी आहे चवे थी हिनखे नथी ॾिसां मां ॾिसां थी त मूंखे घोट मुंहिंजे अब्बे बणाए ॾिनो आहे काई साहब मां इनखे नथी ॾिसां को सांवड़ो आहे गोजड़ो आहे वॾी उमिरि वारो आहे मां ॾिसां थी पंहिंजे अब्बे अशी ॾाढ़ीअ वारे खे उनजी चिटी ॾाढ़ीअ खे ॾिसां थी अछरी ॾाढ़ीअ खे ॾिसां थी हिन महिल ताईं अब्बे खे मां न दर्द ॾिनो आहे हिन महिल ताईं न अब्बे खे का तकलीफ़ ॾिनी आहे हिन महिल ताईं अब्बे जे हुक्म जी मां इनकार न कई आहे जेकॾहिं पछाड़ीअ में मतां मूंखे अब्बो चई विझे पुट सॼी ज़िंदगी मूंसां हा हुई पर पछाड़ीअ में छो मुंहिंजे ज़ुबान खे पाणी न ॾिनई अल्लाहु अकबर ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान अल्लाह जो वास्तो न्याणीअ जो हक़ न खाइजो अल्लाह जो वास्तो न्याणीअ जो हक़ न खाइजो न्याणी रहमत थींदी आहे न्याणी बरकत थींदी आहे न्याणियुनि जा सवे वाक़िया हज़ारे वाक़िया कहिड़ा कहिड़ा मां तव्हांखे वाक़िया ॿुधायां अल्लाह सही शल तव्हां असांखे ॿेड़ी तौफ़ीक़ अता फरमाए पुटनि सां बि प्यार कयूं न्याणियुनि सां बि प्यार कयो उनजे गॾो गॾु मां हे बि जुमिलो थो चई वञा अल्लाह जो वास्तो अथव पुटनि जी बि तरबियत कयो त न्याणियुनि जी बि तरबियत कयो हा बाबा सही असांजो रड़ियूं था कयूं दाहूं था कयूं असांजा बच्चा असांजे हथनि मां निकिरी विया असांजा बच्चा चयो नथा वठनि रड़ियूं दाहूं त कयूं था पोइ थोरो भला बटन लाहे पंहिंजे अंदर में दीद कई आहे त असां पंहिंजे बच्चनि जी तरबियत कई केतिरी आहे वो थोड़ो असां कॾहिं पाण में झाती पाए ॾिठो आहे त मां पंहिंजे पुट खे विहारे करे केतिरो सम्झायो आहे न्याणीअ खे विहारे करे केतिरो सम्झायो आहे कॾहिं ॾिठो आहे ओ मुसलमानो अॼु न्याणियुनि जो मौज़ू निकितो आहे त फ़क़ति मां अव्हांजे साम्हूं न्याणियुनि जूं ॻाल्हियूं कयूं थो वञा वरी जेकॾहिं ज़िंदगी रहंदी इंशाअल्लाह हर मौज़ूअ ते ॻाल्हि थींदी रहंदी मूंखे पंजाब जे धरती जो वाक़ियो थो यादि अचे मां वाइज़नि में ॿुधाईंदो रहंदो आहियां अवां आलमनि सगोरनि खां ॿुधंदा रहंदा हो अल्लाहु अकबर जंहिं टाइम ते अब्बो वफ़ात करे वियो अब्बे जे वफ़ात करण खां बाद में हिकिड़ो शख़्स आहे जेको मथों जनाज़े ते बीठो आहे जनाज़े जे मथों बीह करे चवे थो जनाज़ो पढ़णु न ॾींदो मांव लाश खणणु न ॾींदो मांव बाबा छाजे करे तव्हां जनाज़ो पढ़णु न ॾींदो छाजे करे तूं असांखे लाश खणणु न ॾींदे चए थो हा हिकिड़ो ई सबबु आहे चए कहिड़ो सबबु आहे चए न मरहूम ॾे मुंहिंजा 10 लख कर्ज़ आहिनि चए थो माना मरहूम जा पुटड़ा कहिड़ा आहिनि चए हे मरहूम जा 4 पुटड़ा थी मरहूम जा भाइर कहिड़ा आहिनि चए हे मरहूम जा 4 भाइर चए थो भाइर त कोट जूं मायूं सॾबियूं आहिनि भाउ जे मथां जान क़ुर्बान कंदो आहे तव्हां भाइर हो तव्हांजे भाउ ॾे मुंहिंजा 10 लख कर्ज़ आहिनि शरई मसइलो आहे जेसि ताईं
को कर्ज न तो लोए जेसताणी को हक अदा न तो करे जनाज़ो न पढ़बो आ जनाज़ो न पढ़बो आ जनाज़ो न पढ़बो आ अब्दुल शकूर साहब यो मसलो जे कदे को भी एड़ो मानू नथो थे त बाबा मां यो कर्ज न लाहिंदो मैं जनाज़ो न पढ़बो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेकड़ो जनाज़ो आयो केड़ा मिसाल जाम तहां ॾिसामो साईं फरमाइन था कई शख्स चयो साईं हिन जे मथां मुंहिंजा पैसा आहिनि साईं जन पासे ते बीह रहिया फरमायो न मां मोहम्मद जनाज़ो न पढ़ंदुमि ला उसल्ली अलैहि सलातल जनाज़ा न पढ़ंदुमि जनाज़े नमाज़ जेसताणी कोई चवे त इन मरहूम जो कर्ज मां लाहींदुमि ते जेको वणाई तो कर जेको वणाई तो कर ये बनी भी सोर ये बनी भी सोर हे बनो भी कट हे बनो भी कट हे खातो भी मटाए वाह जे हेडो भी तू हुजे वाह जे होडो भी तू हुजे काजी वाह भी तुझो हुजे सजी अलाए को सजो ओ जेसतरी छावनी हुजे सजी छावनी जेतरी जमीन तोखे हुजे एतरो त कर सुभाणे को जनाज़े वेले उथी त न बीहई मां जुमलो तो चवा थोड़ो बुध जाए मतलब लफ्ज़ के दुखा भी न थी वजन असा वारा लफ्ज़ पोरे सजी जिंदगी पोरे पोयों गारियों था वेठा जन पर अल्लाह जाने तो बुधो हे कलामुल्लाह मुझे सीने जे सामू हे कलामुल्लाह मुझे सीने सा है मुझो इहो ही मकसद हुंदो आ जी महबूब चयो आ त अगते हले त तुझे मथों को आंगुर न खणी सके कब्र में हले त तोखो अग में हिंदोरा जन्नत जा बिस्तरा तैयार हो जनी अवल ऐलान थींदो वने वफ्तहू लहू मिन अबवाबिल जन्नत मलाइको कब्र में जन्नत जी दरी खोले छडियोस मां रब खे रिझाए आयो क़यामत मोथे मिठड़ो मोहम्मद होदे कोसर जा जाम भरियो बीठो जे ओ मुजा उम्मती हेडे आ मां मोहम्मद तुझे इंतजार में आ वो थींदे तडे जड़े तुजा हथ त आजा होजन कोई यतीम भी चवे त मुझा ट्रेजरे ब कब्जे कई वेठो आ खातो मटायो आ का बेवा उठी करे जेकरे चवे त मुजी जमीन ते भी कब्जो कई बीठो आ को मिस्कीन उठी करे को भाटो चवे अबे मरहूम जे मिल्कियत ते कब्जो कई बीठो आ भाणे जो उठी चवे अम्मा मरहूम जे मिल्कियत ते कब्जो कई बीठो आ को केड़े दाहिया के हे दुनिया जो जहान थोरैया त हिन के भी पैसा दे हिन के हुते पैसो न हलंदई हिते पैसो हलंदई हुते पैसो शा खाईंदे अब बिन मानन को मथे अॼुकल्ह केर तो खाए वो बना गरीब मिस्कीन जी पैसो थींदे थी डॉक्टर सब खाधो बंद कंदई खीर भी बंद थी छा बाबा खीर भी बंद थी साईं जी तो के सट दिनल आ मक्खण भी न खाओ छा बाबा मक्खण भी न खाओ तो के ये तकलीफ आ गोश्त भी न खाओ तो के ये तकलीफ आ गोश्त भी न खाओ खीर भी न खाओ मक्खण भी न खाओ माखिया जे वेझो भी न वन सही न वट खोड़ पैसा ने वो तो मां पंप जो नालो खबर हाई साहब जे तो केड़ी जला पंप ही गाल तो करे आ इनके त खोड़ पैसा ने बेकियूं भरी पयूं हे ज़मीना यो पैसो काडे विंदो अल्लाह पैसो हलाल जो जई पो मजो ही मजो आ हाँ अल्लाह पैसो हलाल जो जई बस मां रोड ते चढ़ा तो ता जा मुंह ही फिरी गया मत न हेडी वे न होडे वे आई हाय पोया मारे सादो सफा बेचारा यतीम थी गया जण त ईद जो चंड अन्या हिनन जे सामो नजर ना आयो दुरू शरीफ पढ़ो बस अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान तवज्जो तकर अल्लाह जो वास्तो थी पंजे मथों दाही न बिहार जाए हां पंजे मथों दाही हाँ मरे त कुल्ला भी आजा हो जनी हथ भी आजा हो जनी मता जिन छोरन जे लाइ मरे गरे त हिनके बंगला भी करे ॾिनी वञा हिनके वाटर भी ठाराए ॾिनी वञा हिनके ट्यूबवेल भी पंज हणाए ॾिनी वञा हेसर ज़मीन हली वञे इहो छोरो सुभाणे कुल भी न पढ़ंदे ईअं सुख थी वेंदो दुनिया में अबो यादि ई न हूंदो त को अबो भी को मुंहिंजो हुयो मां कंहिंजो ॼाओ भी आया चल अल्लाह पुट के सही सम्झ दे आमीन जो मता छोरा वारी बाहि न थी वञनि बाबो थोरो घणो आसरो ॾिनी बीठो हिन मुला जी असां तकीर बाबो हिन खां बि फिरी वियो
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो कर आखिरी ॻाल्हि बयान करे पोइ दुआ था घुरूं। रात में तकरीबन 3-3:15 बजे घर पहुतो। काहे बजे? 3-3:15 बजे घर पहुतो आहे। जे कॾहिं मूंखे अब्दुल कदीर चवे त तव्हांखे वारो ॾींदासीं 12 खां पोइ त सुबुह खां पोइ निंड त सही कया न। ख़ुदा सुंबरनि खे हिदायत ॾेखारे वञा। भॼ पर भॼ, हणो हणो हवा छा। वीचारो उहो असांजो घाटो यार आहे मौलाना अब्दुल गफूर भुट्टो साहब, उनजे पुट जे शादीअ जो प्रोग्राम हले पियो, उनजो प्रोग्राम बि विञाए छॾी। भले पर प्रोग्राम में अब सच बुधाए जेकॾहिं हेॾे न अचां त छा चवां। बामुननि जो पेट भरिजी वियो आहे। हाणे हुन घाटे यार ॾे जो न वियो आहे त छा था सम्झो। जेको कुझु मिलियो न गाड़ी मां सॼी वाट्सअप तो मोकिलियो, पोइ बि हिन जो खातो भरियल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो त कर। अल्लाहु अकबर। अब्बे जो जनाज़ो पियो। जनाज़े खां बाद में वो शख्स बीठो आहे। भाइर कहिड़ा न जंहिं टाइम ते भाइरनि ॿुधो त 10 लख कर्ज़ो आहे। भाइर बि परे थी बीही रहिया। भाइर बि भाइरनि खे खणी चवे हा त तव्हांजे भाउ जा मुॾे 10 लख हा, कंहिंखे ॾियां त शोरनि खे बि न ॾिसंदा। भाइर अॻ में विरहाए खणी वञंदा। हा वाह, हिक ॿिए ॾे न ॾिसो, बसि मां हेॾे होॾे नथो वञा, बसि मां सिधो थो रोड ते थो अचां। जेकॾहिं भाइरनि खे चवे हा त तव्हांजे भाउ जा मुॾे 10 लख मां खणी आयो आहियां, त भाइर पुटनि खे बि भाइर जेके जुमिला था चवनि था। पुट वेठा अथसि, बनियूं पुट खणंदा, घर पुट खणंदा, मिल्कियतुनि जा मालिक हुन जा पुट थींदा। असां त फ़क़ति भाइर हुनजे पुट सां ॻाल्हायो। जंहिं टाइम ते पुटनि जो मसइलो आयो, पुटनि जंहिं टाइम ते कर्ज़ ॿुधो आहे, उन टाइम ते पुट बि परे थी बीही रहियो। ईअं नथा चवनि त अब्बे जो कर्ज़ लाहींदासीं, ईअं नथा चवनि त हली कुझु ॾियूं था, हली कुझु रखूं था। पुटनि जो अब्बे जा 10 लख ॿुधाओ। उन टाइम ते पुटनि जे पैसनि ॿुधण खां बाद में पुट बि परे थी बीही रहियो, भाइर बि परे बीठा आहिनि, पुट बि परे बीठा आहिनि। उहो शख़्स साॻी ज़िद ते बीठो आहे। जनाज़ो खणो न ॾींदो मां, केरु मरहूम जो कर्ज़ लाहींदो। अल्लाहु अकबर। मां पंहिंजे ॻाल्हि ॾे तोखे वठी थो अचां। इहा ॻाल्हि जंहिं टाइम ते मरहूम जे न्याणियुनि ॿुधी आहे, ॻाल्हि ॾे वठी थो अचां। इहा ॻाल्हि कंहिं ॿुधी? इहा ॻाल्हि जंहिं टाइम ते मरहूम जे न्याणियुनि ॿुधी आहे। अबो असांजो 10 लख कर्ज़ खणी आयो हो। उहो चाचो कर्ज़ी अबे जे जनाज़े जे मथां बीठो आहे। चए थो जनाज़ो न खणो ॾींदो मांव, अबे जो जनाज़ो न पढ़णु ॾींदो मांव, लाश न दफ़नाइणु ॾींदो मांव। छाजे करे? चए तव्हां पंहिंजे अबे जो कर्ज़ लायो। ॿिन्ही हथनि सां सलाम कयां मां उन्हनि न्याणियुनि खे। न्याणियूं पाण में 3-4 भेनर हिक ॿिए खे भेनर चवनि थियूं। अदन जेकॾहिं उनजो कर्ज़ न लाथो आहे त ख़ैर आहे, अदा पैसा ॾियण जे लाइ तयारु न आहिनि त ख़ैर आहे। जेकॾहिं असांजा चाचा पैसा ॾियण जे लाइ तयारु न आहिनि त ख़ैर आहे। न्याणियूं हिक ॿिए खे चवनि थी पियूं, अबे त असांखे पंहिंजे हथनि सां सोन ॾिनो हो। हा, ओ न्याणियुनि जा हक़ खाइण वारा, न्याणियुनि जा दर बंदि करण वारा, न्याणियुनि सां ॻाल्हाइणो ख़तमु करण वारा, हिसे जे करे मरण घड़ीअ ताईं न्याणीअ जो मुंहुं न ॾिसण वारा, वसियत कंदो आहे त न्याणी मुंहिंजे मथां बि न आणजांइ, छो मूंखां हक़ घुरियईं। अल्लाहु अकबर। हक़ीक़ी औलाद केरु थींदी आहे, उन ते मां मिसाल थो ॾियणु चाहियां। न्याणियूं हिक ॿिए खे चवनि थियूं, अबे पंहिंजे हथनि सां सोन ॾिनो हो, तव्हां वॾड़ा वेठा हो। मां बि 4 न्याणियूं पढ़ायूं आहिनि, मूंखे बि लाज़मी तजुर्बो हूंदो, मां बि पुट पढ़ायो आहे। चइनी न्याणियुनि खे बि ॿार आहिनि, पुट खे बि ॿार आहिनि, माना मां बि नानो बि आहियां त ॾाॾो बि आहियां, मूंखे बि 2 तजुर्बा हूंदा। न्याणीअ खे जेको अबे जे घरऊं सामान मिलंदो आहे, उहो पियो हूंदो, उन ते साहु ॾींदी, ॿियो सामान इस्तेमालु कंदी, पर अबे जे घरों ॾिनल सामान। मां पंहिंजे घर जो मिसाल ॾींदो आहियां। वाइसनि में असांजी ॾाढी मरहूमा हूंदी, हाय हाय 98 या 99 साल जी उमिरि में उनजी वफ़ात थी।
92 में, पर अञा मंज़र मूंखे यादि आहे। पुराणे दौर में ये कुट जा लोटा, कुट जा गिलास, कुट जूं थालियूं, कुट जा थाल संभाले रखिया आहे। असां चवंदा तव्हां जी हे हाणे कहिड़े सामान कम जा हाणे रखी वेठा आहिनि, अचनि था घोरालू बोरालू कंहिंखे ॾेई छॾियऊं। जुमिला ॾाढा अजीब आहिनि। चे पया हूंदा ॾींद में न छो त अब्बा जे हथनि जा ॾिनल। हा 99 साल उमिरि आहे, पर चवे थी पया हुजनि पोइ भले खपाइजो, हयातीअ में न, छो त ॾिनल कंहिंजा आहिनि। आहे कुट पर हथ त अबे जी आहे। ओ मुसलमानो, ओ मुसलमानो, अल्लाह सही छल तव्हां सां सही समझ नसीब फरमाए। आमीन त चओ। भेनर पाण में गॾिजी करे हिक ॿिए खे चवण लॻियूं, अबे जेको सोन ॾिनो आहे सोन रखी छा कंदियूंसीं? सलाम थो कयां मां उन्हनि जे न्याणियुनि खे, सलाम थो कयां मां उन्हनि भेनरुनि खे। वेचारनि कननि मां बि वाला लथा, नक मां बि फुलियूं लाथियूं, मुंडियूं बि लाथूं, पेटियूं खोले करे जेको अबे सोन ॾिनो हो सॼो सोन कढी करे हिकिड़े छोकिरे खे ॾेई करे न्याणियूं चवण लॻियूं, जेको चाचो कर्ज़ी आहे, जंहिंजा अबे जे मथां 10 लख कर्ज़ो आहे, उन चाचे खे वञी करे चओ, हे उन मरहूम जे न्याणियुनि तोखे सोन ॾिनो आहे, चाचा पोइ तुंहिंजो यार हो, तॾहिं त तूं असांजे अबे खे 10 लख ॾिना हा, एॾो त तुंहिंजो वास्तो हो। ओ चाचा, असां न्याणियुनि पंहिंजे अबे जे मथां सोन ख़र्च कयो आहे, असां न्याणियुनि पंहिंजे अबे जे मथां सोन कुर्बान कयो आहे। चाचा जेकॾहिं सोन पूरो पइजी वञे, तुंहिंजो कर्ज़ लही वञे, पोइ बि भलो आहे। जेकॾहिं बकाया माफ़ करे त बि तुंहिंजी मर्ज़ी, बकाया माफ़ नथो करे असांखे एड्रेस ॾेई वञो, अबे जो कर्ज़ होरियां होरियां करे लाहींदियूंसीं, पोइ असांखे माल खपाइणो पवे। सोन त तोखे ॾिनोसीं, घर खपाइणो पवे, पर अबे जे मथां कर्ज़ कोन रहाईंदियूंसीं, कर्ज़ कोन रहाईंदियूंसीं। जंहिं टाइम ते उन शख़्स ॾे न्याणियुनि जो सोन आयो, न्याणियुनि जे कननि जो लथल सोन, न्याणियुनि जे हथनि मां लथल सोन, उहो पेटीअ मां निकितल सोन उन शख़्स जे आॾो जो आयो। आॾो सोन झलियूं बीठो आहे, पार थो कढे, सुॾका थो भरे, रोई करे चए थो, मां बि न्याणियुनि वारो आहियां, मां बि न्याणियुनि वारो आहियां। चए थो, एॾो बेज़मीर न आहियां जो मां न्याणियुनि जो सोन खणी वञा। चए थो, उन्हनि मुंहिंजे न्याणियुनि खे हेॾे त घुराए ॾियो। जंहिं टाइम ते न्याणियूं आयूं, उन्हनि जे मथे ते हथड़ो रखी करे रोई करे चए थो, न्याणियूं, हा तव्हांजो पीउ मुंहिंजो भाउ, हा ओ न्याणियूं, मां एॾो बेग़ैरत न आहियां, बेज़मीर न आहियां, मां बि पंहिंजे न्याणियुनि वारो आहियां। तव्हांजो सोन मां खणी वञा, सोन मां कोन खणी वेंदुमि। चाचनि खे चवे थो, हेॾो बीहो, उन मरहूम जे भाइरनि खे बि हेॾो बीहारे, मरहूम जे पुटनि खे बि हेॾो बीहारे, मरहूम जे न्याणियुनि खे हेॾो बीहारे करे जुमिला कहिड़ा थो चवे। चए थो, हक़ीक़त बि आहे, मां तव्हांजे साम्हूं बि ॻाल्हि कई में। चए थो, हक़ीक़त ई आया, तव्हांजे मरहूम भाउ ॾे, तव्हांजे मरहूम पीउ ॾे मुंहिंजा 10 लख कोन हा, पर हक़ीक़त ई आया, तव्हांजे मरहूम जा मुंहिंजे मथां 10 लख कर्ज़ हो। जेको मुंहिंजे मथां 10 लख कर्ज़ हो, उहे 2 लख मां खणी आयो अहिड़ा के अथव जेके पोयों बास कहिड़ो हिकिड़ो सूर हुजे त ॿुधाया न। अहिड़ा के अथव जेके पोयों बास छोरा चवंदा त रब करे अबे जा कंहिंजे लिखियल न हुजनि। दावा लिकाईंदो वतो जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर यादि रखजांइ, कर्ज़ पराओ हक़ ॾुखियो। अल्लाह अकबर। जुमिला कहिड़ा थो चवे। उन मरहूम जे भाइरनि खे चई, जेकॾहिं मां तव्हांखे चवां हा, तव्हांजे भाउ जा मुंहिंजे मथां 10 लख कर्ज़ आहे, 10 लख मां खणी आयो आहियां। चए थो, तव्हां पुटनि खे बि न ॿुधायो हा, तव्हां न्याणियुनि खे बि न ॿुधायो आहे, 10 लख तव्हां वठी वञो हा। पुटनि खे चवे थो, जेकॾहिं मां तव्हांखे चवां हा, तव्हांजे पीउ जा मुंहिंजे मथां 10 लख आहिनि, मां 10 लख ई खणी आयो आहियां, तव्हां वठी वञो हा, न्याणियुनि खे बि रुपयो न ॾियो हा। चवे थो,
तो अज मां पंहिंजे हिसाब सां ज़हन में विहारियुमि त ॾिसां त सही मौत खां पोइ अबे जे मथां केरु तो सिर क़ुर्बान करे। जदों मां पंहिंजे ज़हन में सोचुमि हयातीअ में त माण्हू हयातीअ में त माण्हू हर को सहारो, पर मां हीअं चवंदो आहियां सहारा बि तॾहिं मिलंदई जॾहिं सणबो हूंदे। सहारा भी तॾहिं मिलंदी। मां हिकिड़ो अगरि वीडियो ॾिठो, हिकिड़े मुंहिंजे दोस्त वीडियो मोकिलियो, अखियुनि मां पाणी वही वियो। कंहिं ग़रीब जो जनाज़ो आहे, फ़क़ति 4 ॼणा खयूं था वञनि, पंजो बि न आहे। आवा ग़रीब जो जनाज़ो आहे, 4 ॼणा खणण वारा आहिनि, पंजो बि मन ग़रीब मोए खां पोइ बि ॿार आहे। ग़रीब जहिड़े त ॿार आहे, पर ग़रीब मोए खां पोइ बि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर पुटन के तो चवे जे करे मां तव्हांखे 10 लख ॾियां तव्हां न्याणियुनि खे बि न ॾियो। अॼु मां पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारी, मां पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारी। कहिड़ी विहारी? चए थो मां सोचो ॾिसां त सही अबे जे मोए खां पोइ अबे जे मथां साओ पुट था ॼनि, अबे जे मोए खां पोइ अबे जे मथां साओ न्याणियूं थी ॼनि। तवे तो ॾिठ में भाइर भी पैसनि जे करे परे थी बीठा, ॾिठ में पुट भी पैसनि जे करे परे थी बीठा, पर न्याणियुनि जे मथां शफ़क़त वारो हथड़ो रखी करे चवे थो ओ न्याणियूं घबरायो न, जेकॾहिं तव्हांजो अबो वफ़ात करे वियो चए थो ॿियो मां तव्हांजो अबो जहिड़ो वेठो आहियां। ओ न्याणियूं तव्हां घबरायो न, मां भी तव्हांजो अबो आहे। चए थो हे जेके मां 10 लख तव्हांजे अबे जा मुंहिंजे मथां कर दो, जंहिंजे करे तव्हां सोन खणी आहियो, सोन भी पंहिंजो पाण में विराए खणो। हे 2 लख मां तव्हांजे हवाले थो कयां, हिन में भाउ जो रुपयो भी हक़ न आहे। पुटनि खे जे परे हटी बीह रहोसि, पैसनि जे करे पीउ खे छॾे ॾिबो आहे। चओ हाणे त बाबा हाणे अबो फोत थी वियो आहे, तोखे होरिया होरिया ॾींदासीं, पैसनि जे करे परे हटी बीह रहो। इहे पैसा न्याणियुनि जा आहिनि, जिन कननि मां हथनि मां पेटनि मां सोन कढी आयूं। चइबो त पुट त इहे अथसि न, तव्हां त पैसनि जा पुट हो न, तव्हां त घर जा पुट हो न, तव्हां त मिल्कियत जा पुट हो न। पुट त असुल इहे अथसि जेके माल अबे जे मथां खणियो आहे। न्याणी इहा थींदी आहे, न्याणी रहमत या, न्याणी बरकत या। अल्लाह से इंशाअल्लाह असां के तौफीक ॾे त असां न्याणियुनि खे हक़ ॾियूं, खाऊं न बाबा। अल्लाह से असां खे इहा तौफीक ॾे, अल्लाह जो असां न्याणियुनि खे हक़ ॾियूं, न्याणियुनि जो हक़ खाऊं। अल्लाह से असांजे न्याणियुनि खे बि हिदायत ॾे, न्याणियुनि खे बि शनास ॾे, जो अबे जो कंधु मथे हुजे, अबे जो कंधु हेठि। पर हिकिड़ो मां जुमिलो चवंदो आहियां, कहिड़ो? जंहिंजा भाइर न्याणियुनि ॿियनि खे ॾिसी करे कंधु हेठि करे घुमंदा आहिनि, उन्हनि जे पंहिंजे भेनरुनि जो कंधु मथे हूंदो आहे। वॾो जुमिलो आहे। जंहिंजा पंहिंजा भाइर न्याणियुनि खे ॾिसी करे कंधु हेठि करे घुमंदा आहिनि, उन्हनि जे भेनरुनि जो कंधु। ऐं मां हे बि जुमिलो चवंदो आहियां, तव्हां वाइद ॿुधंदा आहियो कॾहिं कहिड़े ॻोठ में कॾहिं कहिड़े ॻोठ में मिड़ेई गॾु हूंदा आहियूं। मां हे बि जुमिलो चवंदो आहियां, ओ नौजवान, जेकॾहिं अखि तोखे आहे, नंग ॿियनि खे आहे, पोइ यादि रखो अखियूं ॿियनि खे बि अथई, नंग तोखे बि अथई। ताचम अखि तोखे आहे, नंग ॿियनि खे आहिनि, त पोइ यादि रख अखियूं ॿियनि खे बि आहिनि, नंग तोखे बि आहिनि। मां वरी बि अर्ज़ु कई थो वञा, मुंहिंजो इहो जुमिलो ॾुखियो हूंदो आहे, बच्चनि खे मोबाइल जहिड़े ज़हर खां परे रखो। न्याणियुनि खे, पंहिंजे घर वारनि खे मोबाइल जहिड़े ख़तरनाक कातिल शइ खां, ज़हर खां परे रखो। चओ अल्लाह जो क़ुरान असांजो सॼणो आहे, अल्लाह जो क़ुरान असांजो सॼणो आहे, अल्लाह सॼणो आहे, मिठड़ो मुहम्मद सॼणो आहे। अल्लाह से इंशाअल्लाह सां ऐं तव्हां समूरनि खे उन्हनि ॻाल्हियुनि ते, उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जंहिंमें जंहिंजो हुकुम अल्लाह बि कयो आहे, अल्लाह जे रसूल बि कयो आहे। वरी जेकॾहिं ज़िंदगी रही वॾे ॻोठ ॾे हलियासीं या ॿिए कंहिं ॻोठ ॾे हलियासीं, इंशाअल्लाह वरी ॿियनि ॻाल्हियुनि ते बयान बि थींदो रहंदो। 3 कुल शरीफ़ बि पढ़ो, 3 दुरूद पाक बि पढ़ो, उन मरहूम जे लाइ जेके बि हे परियों जवान सुता पिया, जेके जेके जाते सुता पिया, रब वटि वंड कट न आहे, हुन यार वटि जोड़ ऐं ज़रब।